खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधनि अवां खे ख़बर ॾियूं जाम सुरोखा त खीरथर नेशनल पार्क में जंगली जीवत खे तिबी मौत बाद साड़ण बाबति अख़्तियारनि खां जवाब तलब कयो वियो आहे। बिल्कुल नासिन अवां खे ॿुधायूं पिया जाम शुरू खां इहा ख़बर अवां खे ॿुधायूं पिया त खीरथर नेशनल पार्क में जंगली जीवत खे तिबी मौत बाद साड़ण बाबति अख़्तियारनि खां जवाब तलब कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अज़ीम बारी जो। जी अज़ीम, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल जामशोर जिले के कोस्तान वाले इलाके खीरथर नेशनल पार्क में जंगली जीवत की तपी मौत बाबत मोल जानवर के साड़ण वाले मामले से कंजर्वेटर वाइल्ड लाइफ खाते सिंध तरफा जो अख्तियारन का 7 ॾींहं अंदर रिपोर्ट तलब करे वरती है। कंजर्वेटर वाइल्ड लाइफ खाते सिंध के तरफा डिप्टी कंजर्वेटर वाइल्ड लाइफ हैदराबाद डिप्टी डायरेक्टर खीरथर एरिया है। खीरथर नेशनल पार्क डिप्टी डायरेक्टर खीरथर प्रोटेक्ट एरिया थाने बुलाखान का 7 ॾींहं अंदर जो रिपोर्ट तलब कर खत में मुतन जणायो है त खीरथर नेशनल पार्क में जो जानवर जो मौत खेन साड़ण वाले मामले जी सबूतन के लिकाइण लाइ उनकी रिपोर्ट ॾिनी वञे, जंहिंखां पोइ हिन वक़्तु कंजर्वेटर सिंध वाइल्ड लाइफ खाते तरफा अख्तियारनि खां 7 ॾींहंनि अंदर रिपोर्ट तलब करे वरिती आहे। मां तव्हांखे ठीक है, वडी मेहरबानी नासिन जाम शोर क़ासिम बारी जो तफ़सील आहिनि।